साईं तमामु घणी महिरबानी तव्हांजी। माई सेल्फ डॉक्टर अब्दुल रशीद, प्रोफेसर डॉक्टर अब्दुल रशीद मंगी। मां बेसिकली त हिन वक़्तु असिस्टेंट प्रोफेसर आहियां लतीफ़ यूनिवर्सिटी, पर जीअं त हिते मुंहिंजो वास्तो कॉमर्स कॉलेज सां, मां हिते स्टूडेंट बि रही चुको आहियां, त साईं हाणे हिकिड़ी अपॉर्चुनिटी ॾिनी त पंहिंजे शहर में हिकिड़ी कॉमर्स जी अवेयरनेस कैंपेन हलायूं। सो इन सिलसिले में असांजी वेन्यू जेको आहे लाइब्रेरी, शिकारपुर लाइब्रेरी बैदल मसरूर चूज़ कईसीं, जंहिंमें अलहमदुलिल्लाह ॾाढो सुठो रिस्पॉन्स रहियो। स्टूडेंट काफ़ी बेसिस ते असां ॾिठो त जंहिंखे ख़बर ई कोन हुई। सो न्यू फील्ड आई आहे BS, जेके असां बैचलर ऑफ साइंस चऊं था, 4 years प्रोग्राम कॉलेजिस में अनाउंस थियो आहे, जेको इन खां पहिरियों जेको हुयो टोटली हूंदो हुयो यूनिवर्सिटीज़ खे। सो उन प्रोग्राम में असां हींअर जेको आहे सो कॉलेजिस में बि इंट्रोड्यूस कया, त उन बेसिस ते काफ़ी शयूं अहिड़ियूं हुयूं जेके स्टूडेंट खे परेशान कोन हुयूं, या उन्हनि खे उन्हनि चीज़ुनि जा क्वेश्चन्स हुया जेके असां कोशिशि कई त सेटिस्फाई कयूं, उन्हनि खे ॿुधायूं त कीअं अची सघनि था। ऐं अलहमदुलिल्लाह शिकारपुर जो ॿारु ॾाढो होशियारु थिए थो, ईअं न आहे, पर हुनखे सिर्फ़ु हिकिड़ी गाइडेंस जी ज़रूरत आहे, हुनखे हिकिड़ी लाइन अप टो जी करणी आहे। साईं जेको आहे सो प्रिंसिपल साहब जिन जेके आहिनि ॾाढी हिकिड़ी बेस्ट जेको आहे शालाती कॉमर्स कॉलेज जेको एफर्ट हमेशह वठंदा आहिनि हर साल जेको आहे साईं जन, पर हिन दफ़े साईं जन ॾाढो बहितर जेको आहे सो इहो कमु कयो आहे, जो लाइब्रेरीज़ खे सिलेक्ट कयो आहे, छो जो हिन में मल्टीपल जो लेयर्स ऑफ सोसाइटी हूंदा आहिनि। असां तव्हांखे फर्दर गाइड कंदासीं, केयर काउंसलिंग जे हवाले सां, इंग्लिश जे हवाले सां तव्हांखे कोई बि मसइलो हुजे मां तव्हां वेठो आहियां। मुंहिंजा काफ़ी शागिर्द मूंखे ऑलरेडी ईंदा रहंदा आहिनि मुख़्तलिफ़ कॉलेज मां। हाणे असांजा काफ़ी शागिर्द मूं वटि पढ़िया, पढ़नि ॿियनि इदारनि में पिया, हाणे ST में जेको आहे IB सक्कर में सिलेक्ट थी विया। बाबा जेकॾहिं ईंदो त तव्हांखे इंशाल्लाह मौक़ा मिलंदा आहे फ्री ऑफ कॉस्ट, कोई ट्यूशन जो सिस्टम कोन्हे, असांखे रुपयो बि न खपे त ठीकु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हमारे यहाँ तालिब इल्मों को ये अवेयरनेस नहीं है कि इंटर के बाद बेहतर तो ये यूनिवर्सिटी जाएं, लेकिन हमारे बच्चे जो जिसको BCom समझ रहे थे वो ADC कर रहे थे। ADC जब तक कंप्लीट नहीं है जब तक यूनिवर्सिटी में न पढ़ें, लेकिन ये बहुत बड़ी खुशकिस्मती है कनकोट, कश्मोर और शिकारपुर और जैकाबाद के इन बच्चों के लिए, खासतौर शिकारपुर के लिए, वो इंटर के बाद BS 4 year प्रोग्राम करें और इस बुनियाद पे वो कमीशन में अप्लाई कर सकते हैं 17 ग्रेड की नौकरी के लिए। और ADC वाले बच्चों की डिग्री जब तक वो यूनिवर्सिटी ना जाएं वो पूरी नहीं कर सकते। और एक बहुत बड़ा बेनिफिट जो शागिर्दों के लिए वो ये है कि बहुत कम अखराजात में वो ग्रेजुएशन कर सकते हैं। यूनिवर्सिटी के अखराजात ज़्यादा हैं, उनकी फ़ीस ज़्यादा है। गवर्नमेंट में, हमारी गवर्नमेंट में सैयद सरदार अली शाह साहब ने बहुत कम उस पर फीस पर बच्चों को तालीम डोर स्टेप पे प्रोवाइड की है। हम तलबा को कहेंगे कि गवर्नमेंट शाह लतीफ़ आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज में यहाँ पर BS 4 year प्रोग्राम में दाखिला लें और अपनी डिग्री को मुकम्मल करें। राब्ते जी कोशिश कई वही आहे, वालिदिन जो प्रॉपर रिस्पॉन्स कोन्हे। बाक़ी जेकी फाइनेंशियल कैपेसिटी आहे उन खे थोरो साईं बदर साहब जीअं पहिरियों ॿुधायो त 50-60 रुपए जो ख़र्चु न आहे, वधीक आहे। छो त ॿारु रुस्तम रोड ताईं त अची थो वञे, अॻिते जेकॾहिं चिंची कराईंदो त घटि में घटि 150 को 200 रुपया ॿियो हुनखे खपे, तॾहिं कॉलेज ताईं पुॼे। ॿी ॻाल्हि इहा त कॉलेज जी असांजी जेकी डिमांड रही आहे रस्ते जी, हिकु अरसे खां वठी शहर जे MNS वग़ैरह सां, मीरानी साहिब सां, ॿियनि सां मिलिया आहियूं, त भाउ कॉलेज खे रस्तो ॾियो, गाॾी छा ते ईंदी। असां रोड खां तक़रीबन इलाही पोइ ते आहियूं ऐं उन जे लाइ असांखे रस्तो खपे। DC साहिब सां मुलाक़ातियूं कयूं, ॿियनि सां मुलाक़ातियूं थियूं, लेकिन खड़तेल कोन पियो निकिरे। प्रॉम्प्टली इंस्टेंटली त ईअं थियणु खपे त रस्ते जी मंज़ूरी थिए। ऐं मथां जीअं जेको आहे घर भर ठहनि था, ज़मीनूं जेके घर ठही विया ऐं त असां बंदि गली में अची वेंदासीं, कॉलेज लुकी मरी वेंदो। त सभ खां पहिरियों जेको अहम इशू आहे रस्तो मिले, ट्रांसपोर्ट मिले, ॿारनि खे सहूलियतूं मिलनि ताकी उहो कॉलेज ते रीच में त अचनि न। जेका कॉलेज जी न मिलंदी त कम से कम जेको आहे 200-250 रुपया रोज़ कहिड़ो ॿारु असांजो ग़रीब ॿारु ख़र्चु कंदो, छो त सरकारी कॉलेज में जेके ॿार अचनि पुअर क्लास सां तालुक़ था रखनि। इन खे ज़रूरी आहे त रस्तो बि मिले, ट्रांसपोर्ट बि मिले ताकी ॿारनि जी अटेंडेंस बहितर थिए। रस्ते जो मसइलो इहो आहे त माण्हुनि जूं ज़मीनूं आहिनि ऐं हिकिड़ी फार्म जी ज़मीन आहे, यानी सरकारी ज़मीन आहे, ऐं उहा सरकारी ज़मीन सरकार जेकॾहिं कुझु एक्शन खणे त असांखे रस्तो मिली सघे थो पियो ऐं उनजी सर्वे बि थी आहे, मापा बि थियूं आहिनि, लेकिन प्रैक्टिकली थोरो थिए अञा ताईं कुझु बि न थियो आहे। सो इमीडिएटली रस्तो मिले, ट्रांसपोर्ट त पोइ ईंदी न, कॉलेज जी गेट ताईं त पुॼे न ॿारु, इन खे रस्तो ज़रूरी आहे। त उत्तर सिंध जी वाहिद कॉलेज आहे शाह अब्दुल गवर्नमेंट शाह लतीफ़ कॉलेज, जंहिंखे रस्तो ई कोन्हे। सर इन जे लाइ सभ खां पहिरीं शइ आहे त ॿारनि जो पंहिंजो इंट्रस्ट वर्ड्स एजुकेशन, ॿियो उन्हनि जे वालिदेन जी सुपरविजन। असां पंहिंजी कॉलेज में 2 दफ़ा पेरेंट टीचर मीटिंग अरेंज कई आहे। वेरी अनफॉर्चुनेटली उन में पेरेंट्स तमामु थोरा आया। हाणे असां पंहिंजे कॉलेज में इनरोल्ड शागिर्दनि जे पेरेंट्स खे फ़ोनियूं करियूं पिया, उन्हनि खे मैसेजिस करियूं पिया, पर जेको आउटपुट आहे उहो तमामु घटि आहे।
उनजो हिकिड़ो रीज़न जीअं असां डिस्कस कयोसीं कन्वेंस आहे, पर मेन जेका शइ आहे उहा वरी बि फिरी फिरी अचे थी पंहिंजे इंट्रस्ट ते। छो जिन शागिर्दनि जी हिन वक़्तु अटेंडेंस आहे उहे बि शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि मां अचनि पिया, ठीकु आहे। इन तरीक़े सां ॿिया ॿार बची सघनि था पिया, उन्हनि खे इंट्रस्ट पैदा करिणो पवंदो, उन्हनि खे इम्पोर्टेंस ऑफ एजुकेशन हुजणु घुरिजे त जे मां पढ़ी करे डिग्री वठंदुसि त मुंहिंजो को मुस्तक़बिल ठहंदो, आर अदरवाइज़ तव्हांजे साम्हूं आहे त असांजी कंडीशन छा आहे। गुज़िरियल 40 सालनि खां मुंहिंजो तालुक़ु आहे एज़ अ रीडर, ऐं जेके नंढा वॾा मसाइल हूंदा आहिनि लाइब्रेरी जा उनखे टेकल करण जी कोशिशि कंदा आहियूं ताकी जीअं शहर जा होनहार ॿार सुठे तरीक़े सां मैनेज करे सघनि। जेको तव्हांजो सवाल जो तालुक़ु आहे, ज़ाहिर आहे असां बि महसूसु कंदा आहियूं त चंद छोकिरा अहिड़ा आहिनि जेके पढ़ण खां वधीक हिते डिस्टर्ब करणु ईंदा आहिनि लाइब्रेरी में। उन जे लाइ असां अॻ में बि इंतिज़ामिया खे मुतला कयो पंहिंजो लाइब्रेरियुनि जे तवसु सां, लेकिन मां हिन तव्हांजे प्रोग्राम जे हवाले सां SSP साहब खे गुज़ारिश कंदुमि त असांखे लाइब्रेरीअ जे लाइ हिकिड़ा ॿ छो त असां वटि गर्ल्स सेक्शन बि आहे न, ऐं गर्ल्स सेक्शन हुजण जे करे असांखे ज़रूरत महसूस थी थिए त असांखे ॿियो न बि ॿ जेको कॉन्स्टेबल डिप्लॉय कया वञनि ताकी उहे असांजी जेका बि मुतवक़ बदमज़गी ऐं बदनज़मी इदारे जे अंदरि थिए उनखे असीं जेको आहे सो कंट्रोल कराए सघूं। त इन सां छा थींदो, जेके सुठा ॿार जेके पढ़ण वारा, जेके कुझु गेन करण वारा, सिखण सां गॾु ऐं पंहिंजो इम्पोर्टेंट पढ़ाई वारा ॿार उहे बग़ैर कंहिं ख़ौफ़ ख़तर जे पाण खे महफ़ूज़ कंदा। सो मुंहिंजो दुबारा ॿीहर SSP साहब खे रिक्वेस्ट कंदुमि त शेखापुर लाइब्रेरी जे लाइ ॿ कॉन्स्टेबल डिप्लॉय करे ताकी जीअं असां उन माहौल खे स्मूथली हलाए सघूं।